त मुंहिंजा साईं असां हिन मीलाद में त वॾो इश्क ॾेखारियूं था, हिन मीलाद में त वॾी मोहबत ॾेखारियूं था, हिन मीलाद में त वॾो जज़्बो ॾेखारियूं था, हिन मीलाद में त वॾो जोश ॾेखारियूं था, हिन मीलाद में त वॾा नारा हणूं था, वरी मीलाद में त वॾी असां मददवानी कयूं था, पर ही चंद घणनि जे लाइ न हुजणु खपे। ही 12 ई महीना असांजो मीलाद हुजणु खपे। ही जेको आहे 12 ई महीना असां में उहो जोश हुजे, 12 ई महीना असां में उहो जज़्बो हुजे। मीलाद असांखे इहो नथो सेखारे त सिर्फ़ नात ख़वानी ॿुधी करे नज़र न्याज़ करे असां घर ॾे हलिया वञूं। मुंहिंजा साईं मीलाद इहो बि सेखारे थो त असां अबे अमा जो अदब कयूं। जेकॾहिं अबे अमा जो तव्हां अदब नथा कयो, ईअं सम्झो त अल्लाह ऐं उनजे हबीब जी तव्हां नाराज़गी खे दावत ॾियो था। रब अल्लाह जो पीउ जो नाराज़ थियणु रब जो नाराज़ थियणु आहे। हुजूर जो फरमान आहे त जेकॾहिं कंहिं ख़बर पए त हिन को जेको आहे रब नाराज़ आहे या राज़ी आहे, उनजे पीउ खे ॾिसो, जे पीउ राज़ी अथसि, अबो राज़ी अथसि त अल्लाह राज़ी अथसि। अमर जे कदमनि में जन्नत आहे। इहो छाजे करे जन्नत आहे? कदमनि में जन्नत त कोन्हे, पर मां जी अज़मत, मां जी अहमियत, मां जी फज़ीलत ऐं उनजो तक़दुस एतिरो त आला ऐं उत्तम आहे जो अल्लाह जे हबीब फरमायो त अमर जे कदमनि में जन्नत आहे। अमर जी नाफरमानी न कयो, अबे जी नाफरमानी न कयो, पंहिंजी क़यामत कारी न कयो, पंहिंजो हशर ख़राब न कयो। जेको आहे अबो अमा जंहिंखो न आहिनि त उन्ही खां पुछो, अमर जंहिंखे न आहे त उन्ही खां पुछो, अबो जंहिंखे न आहे त उन्ही खां पुछो। अबे अमा जो क़दुरु कयो, उन जी अहमियत खे ॾिसो, उन जी फज़ीलत खे ॾिसो। पाड़े सिरनि खे न उचायो, पाड़े सिरनि खे तकलीफ़ न ॾियो। हुजूर साईं एतिरो पाड़े वारे जे लाइ ताकीद कई आहे जो साहबी फरमाइनि था त असांखे ख़ौफ़ थियणु लॻो, भउ थियणु लॻो त पाड़े वारनि खे असांजो वारिस न करे छॾे। इन्ही जे करे हुजूर जो फरमान आहे त जेकॾहिं घर ॾे फ्रूट खाओ था त उहे खलूं बि ॿाहिरि न उछलियो। जेकॾहिं को गोश्त वग़ैरह पचायो था, उन जो रोगन या जेको आहे शोरबो एॾो घणो कयो जो तव्हां थोरो घणो पाड़े वारनि खे बि ॾियो। पाड़े वारनि खे न उचायो, पाड़े वारनि खे तकलीफ़ न कयो। वॾनि जो जेको आहे ॾिसो न, अल्लाह जे हबीब फरमायो आहे त काबतुल्लाह खे शहीद करणु बाबा केॾो गुनाह आहे। जेकॾहिं काबतुल्लाह ॾे असां पुठी बि न कंदा आहियूं, काबतुल्लाह ॾे थुक बि न उछलाईंदा आहियूं, काबतुल्लाह ॾे पेर बि ॾिठा न कंदा आहियूं, पर अल्लाह जो हबीब फरमाए थो त काबतुल्लाह खे शहीद करणु घटि गुनाह आहे। कंहिं मोमिन जी दिलि खे रंजाइणु इहो वधीक गुनाह आहे। अल्लाह हिन दिलि में मौजूद आहे, अल्लाह हिन क़ल्ब में मौजूद आहे। मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा सजणो, मुंहिंजा साथियो, कंहिंजी दिलि न रंजायो, कंहिंखे दुख न ॾियो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, सब्र कयो, बर्दाश्त कयो, दरगुज़र कयो। मीलाद असांखे इहो सेखारे, मीलाद इहो सेखारे थो। मीलाद इहो नथो सेखारे त थोरी घणी ॻाल्हियुनि ते लठियूं उभियूं हुजनि। मीलाद इहो नथो सेखारे त थोरी घणी ॻाल्हियुनि ते बंदूका उभियूं हुजनि। मीलाद इहो नथो सेखारे त असां पंहिंजी औरतुनि जा हक़ खाऊं। मीलाद इहो नथो सेखारे त असां नियाणियुनि खे घर में विहाए छॾियूं। मीलाद इहो नथो सेखारे त असां नियाणियुनि खे पैसनि ते विकिणूं। मीलाद इहो नथो सेखारे त असां नियाणियुनि जा हक़ फबायूं। जेको आहे मुंहिंजा साईं, हिकु हिकु शइ जी पुछा थींदी, हिकु हिकु शइ जो हिसाब थींदो। अल्लाह पंहिंजा हक़ माफ़ करे सघे थो, पर हुकूकुल इबाद माफ़ न थींदव। बाननि जा हक़ माफ़ न थींदव जेसि ताईं उहो बानो माफ़ न करे तव्हां। जेसि ताईं को उस्ताद अलादाद खे रंजायो अथव या तकलीफ़ पहुचाई अथव, जेसि ताईं उहो राज़ी न थींदो, रब बि राज़ी न थींदो।